घोटकी में खबर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी घोटकी के चेयरमैन ॾियाम आसिफ रज़ाक खान धारेजो पारा अवाम सां कयल हिकु ॿियो वाइदो पूरो थियण जे वेझो पहुची वियो आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो सरकारी बाग जी नए सिर तमीर जो कम आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त पार्क के जल्द शेरनि लाइ खोलण जूं तयारियूं जारी आहिनि। इन सिलसिले में चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मान, इंटर फोकल पर्सन सिकंदर अली लाखो, इंजीनियर शोएब अहमद लाशारी ऐं ॿियनि ऑफिसरन पार्क जो तफ़सीली दौरो करे जारी तरक्याती कमन जो जायजो वरतो। अमलदारन मौजूद पार्क के जदीद तर्ज ते खूबसूरत अंदाज में तैयार कयो पियो वञे, जिते दिलकश शजरकारी सुहिणा वण, जदीद वॉकिंग ट्रैक ऐं अवाम लाइ फ्री जिम मशीनूं नस्ब कयूं वयूं आहिनि। पार्क जे चौदीवारी ते खूबसूरत रंग कयो वियो आहे, जॾहिं त शहरनि जी सहूलियत लाइ बाथरूम, वेहण लाइ खूबसूरत कुर्सियूं ऐं शानदार लाइटिंग सिस्टम पिण लॻायो पियो वञे। इख्तियारियुनि जो चवणु आहे त पार्क जी तमीर मुकमिल थियण बाद इहो घोटकी शहर जी खूबसूरती में निमाया इज़ाफ़ो कंदो ऐं शहरनि, बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि लाइ बहितरीन तफ़रीह जॻह साबित थींदो। म्यूनिसिपल कमेटी अमलदारनि मौजूद पार्क जो तक़रीबन 80% कम मुकमिल थी चुको आहे, जॾहिं त बाक़ी रहियल कम तेज़ी सां जारी आहे, जेको ईद उल अज़हा ताईं मुकमिल कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।